ते साईं चए थो क़ैदुल माल थियो हित अड़ांगी घारियां हिनाक जिस्मी व अल फवाद लदईकुम हियूं हुत संदोम कादर शाल कंदोम मेड़ा को सी मारे। हाणे हिन में लतीफ़ चए थो क़ैदुल माल जो अरबी लफ़्ज़ आहे, उनजी माना आहे अन्न पाणी जो क़ैद। मां चवंदा आहियूं पाणी खे अरबी में, उहो क़ैद जेको पाणी जो क़ैद आहे, अन्न ऐं पाणी जो। अड़ांगी माना मुश्किलात, हुनाक जिस्मी माना मुंहिंजो शरीर हित हीअं अव्हां वटि आहे। चए थो त क़िस्मत पाणी अन्न जल जो क़ैद आहे। मां हित बंद में निहायत ॾुखाई में पई घारियां, मुंहिंजो बुत हित ऐं हियूं अव्हां मारण ॾे आहे। ॾही आहे शल धणी सघारो मारण सां मुंहिंजो बिलाक। यानी त इंसान जिते वेठो आहे उते हुनजो रूह ऐं हियूं नाहे, बुत पियो आहे, पर असुल में रूह उते ई भटकियल आहे, उते ई पियो घुमे जिते हुनजो पैदा थियो आहे। उहो ई रूह उॾही छिकिजी थो वञे। अलाह खां दुआ आहे त अलाह असांखे पंहिंजे महबूब सां मिलाए। इहा मारुल जी दुआ, जीरती अक़लती